बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम अजो सवाल सां गॾु मां आहियां अवां जो मेज़बान ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी। नाज़रीन, सिंधी अदब ऐं शाइरी शऊर जी वाट आहे। उन वाट ते केतिरा ई असांजा सिंधी शाइर अदीब उन ते हलनि था पिया ऐं सिंधी शाइरी तोड़े मौसीक़ी जी ख़िदमत कनि था पिया। अॼु असां वटि असांजे स्टूडियो में मौजूदु आहे सिंधी शाइरीअ जो बहितरीनु नालो ऐं सिंधी मौसीक़ी सां लगाव रखंदड़ ऐं सिंधी मौसीक़ी खे फोक मौसीक़ी खे अॻिते वधाईंदड़ मक़बूल प्रोडक्शन जो असां डायरेक्टर आहे ऐं पाण ख़ूबसूरत शाइर आहिनि ऐं ख़ासि तौर ते उनजी मौसीक़ी ते वॾो कमु थियल आहे। उन हवाले सां असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि मोहतरम मक़बूल अहमद सिंधी साहिबु, जेको मक़बूल अहमद असुलु हुनजो नालो नारे जो आहे, मक़बूल अहमद नारे जो, पर हुनजो तख़लुस जेको आहे मक़बूल सिंधी आहे। उहो असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम मक़बूल साहिबु। वालेकुम अस्सलाम ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी साहिबु। मक़बूल साहिबु, असांखे इहो ॿुधाईंदा त तव्हां सिंधी अदब में, सिंधी शाइरीअ में ऐं सिंधी मौसीक़ीअ सां तव्हां एतिरो लगाव रखो था, इहो शौक़ु तव्हांखे कीअं पैदा थियो? हा, ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी साहिबु, जीअं त ॾिसो हिकिड़ी इहा वसी फील्ड आहे, तमामु जामिया आहे। इन में जेतिरो कमु कजे उहो घटि आहे। असल में ही 2010 खां वठी 2013 वारी ॻाल्हि आहे। त उन टाइम में हिकिड़ो अहिड़ो टाइम पीरियड आयो जो महसूसु थियो त सिंध जी जेका म्यूज़िक आहे उहा ट्रैक जे तरफ़ वञे पई। माण्हू ट्रैक ते पोइ ॿाहिरियां मुल्क हुजनि या लोकल पंहिंजो जेको मौसीक़ी में कमु थिए पियो, पोइ हिकिड़ो ट्रैक खणी पोइ उन ते हिकिड़ी शाइरी फिक्स करे उहा पब्लिक में ॾियनि पिया, अर्चे वञनि पिया। जेका शइ मूंखे न वणी त यार हीअ जेको ट्रैक ते सिस्टम हले पियो, इहा असांजी उहा क्लासिकल धुनूं या जेके फोक आहे, लोक आहे, जंहिंमें लाॾा सेरा अची वञनि था हलिया, या असांजी हिकिड़े सुञाणप आहे क़ौमी गीतनि जे हिसाब सां, उहा शइ ख़तमु थींदी पई वञे। ऐं अदबी जेके शाइर आहिनि, शयूं लिखनि पिया, पंहिंजी तख़लीक़ कनि पिया, निज शयूं नयूं आणनि पिया, उहा को बि अहिड़ो गुलकार कोन्हे जेको उन्हनि खे गायक नवां आणे। पोइ मूंखे महसूसु थियो त हिकिड़ी निज अहिड़ी जेका प्रोडक्शन आंदी वञे, जंहिंमें सिंध जे अदब में कमु कंदड़ अदबी जेके शाइर आहिनि उन्हनि जी शाइरी खणी ऐं फ्रेश म्यूज़िक सां ट्रैक ठाराए करे उहो सॼी क़ौम खे ॾिनी वञे, ॿुधायो वञे त हिकिड़ो पंहिंजो सुठो इमेज जुड़े ॿाहिरि मुल्कनि सिंध जी मौसीक़ी में अञा कमु पए थी। इहा असांजी शुरूआत हुई मौसीक़ी हिसाब सां। अच्छा, इहो तव्हां जॾहिं पंहिंजे प्रोडक्शन जे तरफ़ां पंहिंजे मुख़्तलिफ़ सिंधी फ़नकारनि खे प्रोमोट कयो ऐं उन्हनि खे निज पंहिंजूं धुनूं ॻाइण ते मजबूर कयो ऐं उनजा एल्बम कया तव्हां, त इन अरसे दौरान तव्हां केतिरनि ऐं कहिड़नि फ़नकारनि खे तव्हां उन मौसीक़ी में या इन निज जेका सिंधी शाइरी आहे, अदबी शाइरी, उनखे कंहिंखे तव्हां अॻिते आंदो? मुस्तफ़ा भाउ, जॾहिं मुंहिंजी शुरूआत थी एल्बम नंबर 22 सरमंद अयाज़ 2013 में, त मुंहिंजी सरमंद अयाज़ सां मीटिंग थी, हाल वाल थियो त मां हिकिड़ो जेको आहे बिल्कुलु तव्हांजो ताज़ो फ्रेश नई शाइरीअ सां, नवनि धुननि सां हिकिड़ी कंपोज़ करे तव्हांजो एल्बम आणणु चाहियां थो। मूंखे हिकिड़ी कमी महसूसु थिए थी। पोइ सरमंद अयाज़ मूंखे चयो त बिल्कुलु हुन लबे कई, मोट ॾिनी त इन ते वेही करे असां मौज़ूअ ते ॻाल्हायूं था। पोइ सरमंद अयाज़ चयो त कुझु मुंहिंजा अहिड़ा दोस्त आहिनि जेके हैदराबाद में मौजूदु आहिनि, जिन मूंसां अॻु में कमु कयो आहे शाइरी आहे। उन में गुलकुंदर साहिबु हुयो, अवां हुयो, ॿिया बि हिकु दोस्त वग़ैरह हुयो। सरमंद अयाज़ उन्हनि सां मशवरो कयो त मक़बूल सिंधी आहे, उहो मुंहिंजो नओं एल्बम आणणु चाहे थो, असां हिकिड़ो फ्रेश एल्बम आणियूं था। त उन्हनि उन शइ खे ॾाढो एप्रिशिएट कयो, अवां ताउन कयो, गुल साहिबु कयो, या उन टाइम में हबीब लगारी साहिबु हुयो, असद चाचड़ हुयो, दाऊद मीरबर हुयो, जेके बि दोस्त हुया, निसार अहमद नाज़ हुयो, त उन्हनि सपोर्ट कई। पोइ असां छा कयो, जो कोटड़ीअ में जेके मौजूदु म्यूज़िशियन आहिनि, मोहम्मद आचर थी हलियो या उस्ताद निसार समूह थी हलियो, ॿियो हिकिड़ो वॾो रिधम जो तव्हां नालो ॿुधो हूंदो, आबिद शेख आहे, जेको आबदा परवीन सां गॾु उन रिधम वॼायो आहे। पोइ उन्हनि सां असां राब्तो कयोसीं, उहे आया, वेही करे असां एल्बम नंबर 22 जेको आहे सिंध जी अज़मत वधाइण थो घुरां, उहो कंप्लीट पंहिंजूं धुनूं कंपोज़ कयूंसीं ऐं टोटल अदबी शाइरी खणी उहो मार्केट में आंदीसीं। दोस्तनि ॾाढी मोट ॾिनी। इहा असांजी शुरूआती मक़बूल प्रोडक्शन जो पहिरियों एल्बम हुयो सरमंद अयाज़।
उन खां पोइ मुसलसिल सरमंद आज़ जो एल्बम नंबर 22, 23, 24, 25 खां वठी 29 ताईं एल्बम मक़बूल प्रोडक्शन कयासीं। ऐं उन खां पोइ प्रोफेसर नबी बख्श नारेज जो एल्बम कयोसीं, जेको बि टोटली पंहिंजी जेका शाइरी आहे, अदबी शाइरी आहे, उन में कंहिं बि हिसाब सां का अहिड़ी शाइरी न आहे जेको मुआशरे में ख़राबी पैदा करे। उन में इल्मु ज़िंदाबाद जहिड़ा बि आइटम मौजूदु आहिनि, जंहिंमें माण्हू में तइलीम ते ज़ोर ॾिनोसीं, पंहिंजे हक़नि जी सुजाॻीअ जी ॻाल्हि कईसीं। उन जा 2 एल्बम कयासीं। उन खां पोइ मास्टर राहिल आहे, उन 4-5 एल्बम कयासीं। ऐं मुराद यूसुफ बुरड़ो आहे, उन जा 5 एल्बम कयासीं। सरवर सखरेणी जा 3 एल्बम कयासीं। ऐं ममता लाशारी साहिब जो शागिर्द वही समूह घोटके जा, उन जा 5 एल्बम करे चुका आहियां। ऐं काफ़ी अहिड़ा फ़नकार आहिनि जिन जा हिन वक़्त ताईं मूं 30 खां 35 एल्बम कया आहिनि मक़बूल प्रोडक्शन में। ऐं अदबी शाइरीअ जे हिसाब सां तक़रीबन 135 अदबी शाइरनि जी शाइरी मूं रिकॉर्ड करे चुका आहियां। अच्छा, हीउ सॼो जेको कमु आहे इहो घाटे जो कमु आहे, छाकाणि त अॼुकल्ह जेका बाज़ारी शाइरी हले थी ऐं जेका शाइरी ॻाई वञे थी, अवाम वधि में वधि उनखे पसंदि करे थो। पर जेको हीअ अदबी शाइरी आहे, जेका माण्हू पढ़ियो लिखियो तबिको उनखे या साञावंद उनखे पसंदि कनि था, पर पब्लिक में उनखे मोट तमामु घटि मिले थी। त तव्हांखे इन सॼी समूरी शाइरी ऐं मौसीक़ी जी मोट कीअं मिली? मुंहिंजो कमु ॾिसो, हिकिड़ो मुआशरे में जेको कल्चर सिस्टम आहे उनखे हटी करे हो। मुंहिंजो जेको कमु हुयो उहो सम्झो आहे बग़ावत जो ऐलान। मां कैसेट त आणियां पियो, लेकिन उन सां गॾु मां उन शइ खे बि निदियां पियो त बाबा जेको हीअ अहिड़े क़िस्म जी शाइरी अचे पई जेको मुआशरे जो बिगाड़ करे थी, उहा न थिए। उन ई कड़ीअ में मूं हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो वॾो प्रोग्राम कयो सिंध म्यूज़ियम में। वल्गर शाइरी मुआशरे ते असर थी विझे त उहा बंदि थियणु खपे, न ॻाइणु खपे। त कैसेट जो जेको मालिक हूंदो आहे कंदो आहे त अहिड़ियुनि शयुनि खां उहो लाचारी कंदो आहे, हुनजो उन शइ सां तालुक ई न हूंदो। उहो चवंदो त बाबा अहिड़ा कमु कया जंहिंमां पैसा अचनि। पर मूं ई जेको कमु कयो त उहो को पैसे कमाइण जे लाइ कयो ई कोन हुयो। मूं कोशिशि कयां पियो त मुआशरे में हिकु अहिड़ी शइ ॾेई वञा त जेका सोशल मीडिया जे ज़रिए, यूट्यूब जे ज़रिए चैनल ते वञूं, सिंध खां ॿाहिरि माण्हू जेके वेठा आहिनि उहे ॾसनि त सिंध में हिकिड़ी प्रोडक्शन अहिड़ी आहे जेका प्रॉपर सिंध जी जेका शाइरी आहे, जेका मौसीक़ी आहे, उन ते कमु करे पई। नयूं फ्रेश क्लासिकल फोक लोक ऐं क़ौमी जेके गीत आहिनि उहे आणे पई। सो उन हिसाब सां कमु इन में कुझु जेके मुंहिंजा सहकारी दोस्त आहिनि उन्हनि जो मूं नाला ज़रूरु वठणु चाहींदुमि, छो जो उहे सम्झो मेंबर आहिनि मक़बूल प्रोडक्शन जो हिसो हिन वक़्तु बि आहिनि। असांजो ग्रुप रहियो, उन में शुरूआति कंदुमि गुलकुंदर साहिब जी, असद चाचड़ साहिबु थी हलियो, हबीब लगारी थी वियो, दाऊद मीरबर थी हलियो, निसार अहमद नाज़ थी हलियो, सरवर नाज़ बुघियो साहिबु थी हलियो। ऐं हिकिड़ी वॾी लिस्ट आहे, जेकॾहिं उहे 133 दोस्त आहिनि उहे असां ई सभु आहिनि। पर हिते जेकॾहिं कंहिं दोस्त जो नालो रहिजी वियो हुजे त उन सां मां माज़रत कयां थो। पर डॉक्टर मुश्ताक फुल साहिबु आहे, उनजी काफ़ी शाइरी, ज़ाहिद शेख साहिबु आहे, उनजी शाइरी, भिटाई सचल शेख, अयाज़ उस्ताद बुखारी, इहे त मुंहिंजे हर एल्बम में गॾु हूंदा ई हूंदा हुआ, हलीम बाग़ीअ खां मुंशी ब्रह्म। पर मौजूदु जेके हिन वक़्तु बि अदबी शाइर आहिनि त मां उन्हनि सभिनी शाइरनि जी किथे हिकु गीत, किथे 2, किथे 4 गीत उन्हनि शामिलु कया आहिनि। पोइ उहे दोस्त जेको असांजो ख़र्चु ईंदो हो कंहिं फ्रेश ट्रैक ते, जेको म्यूज़िशियन खे पेमेंट ॾींदी, उहो हिकिड़ो लमसम अमाउंट में मुंहिंजी हेल्प कंदा। पर मुंहिंजो जेको शो थींदो प्रोग्राम जो, हिकिड़ो बिल्कुलु अदबी प्रोग्राम हूंदो। हॉल बुक कराईंदासीं, जेके महिमान ईंदा उन्हनि खे स्टेज ते घुराए सिंधी अजरक पाराइणो, उन्हनि खे टोपी पाराइणो, उन्हनि खे बि स्टेज ते ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो वञे त तव्हां बि मौसीक़ीअ ते ॻाल्हायो, सिंधी शाइरीअ ते ॻाल्हायो, म्यूज़िक ते ॻाल्हायो। त हीअ जेको कमु आहे इहो को नफ़े बख़्श कमु आहे ई कोन। त इहो मुंहिंजो हिकिड़ो इश्क़ु हुयो, शौक़ु हुयो त सिंध जी जेका सुठी शाइरीअ खे अॻिते आणियां, मौसीक़ी दुनिया मुताफ़िर कयां। पोइ जेतिरी अलाह साईं मूंखे सघ ॾिनी त हड़ऊं वड़ऊं मां ख़र्चु करे हुन शइ खे अॻिते आंदो। अच्छा, हीअ जेके तव्हां समूरो जेको कमु कयो त शाइरनि खे बि मान ॾियणु ऐं शाइर खे स्टेज ते घुराए फ़नकार सां गॾु बीहारणु,
इहो समूरो जेको आहे कमु, इहा हिकिड़ी नई रवायत हुई। छो जो अॻु में जेके बि एल्बम थींदा हुआ उहे ईअं न थींदा हुआ। उहे जेके हिकु ई जाइ ते 10-10 फ़नकारनि जा एल्बम थींदा आहिनि, पर तव्हां जेके सो अलॻि सां हिकिड़ो एल्बम तयारु करे वरी उन्हनि में जेके शामिलु शाइर आहिनि उन्हनि खे तव्हां अहमियत ॾेई करे स्टेज ते विहारियो, या तव्हां हिकिड़ो सॼो इहो माहौल जेको आहे हिन कैसेट कल्चर जो या जेको इहो एल्बम वारो कल्चर आहे इनखे सॼो तव्हां चेंज कयो। ऐं चेंज करण खां पोइ तव्हां ॾिठो त काफ़ी फ़नकारनि जो इन तरफ़ लाड़ो आयो त हुननि अदबी शाइरी ॻाइणु शुरू कई, उन में थोरी तब्दीली आई। तव्हां छा था सम्झो त हिन महिल जेका इहा वल्गर शाइरी हले थी त पब्लिक इन खे छो थी पसंदि करे? असल में मूं हिते भिटाई साहिब जो हिकिड़ो बेत आहे, उन कोड कंदुमि त रिडा अॻियां रबाब वॼाईंदे वरिया थिया हलिया। त पब्लिक खे जेका शइ पसंदि करे थी उहो उनजो पंहिंजी अहमियत आहे, पंहिंजो ज़मीर आहे, त हू छा थी चाहे। पर असांजी जेका अदालत आहे, असांजो ज़मीर असांजे अंदरि आहे, त असां उन्हनि खे हिकिड़ी सुठी शइ ॾियूं। 100 माण्हू अगरि जेका नापसंद ईंदा शइ उहा ॿुधंदो, उन जॻह ते 100 मां अगरि 5 माण्हुनि असांजो सुठो कमु, अहिड़ो कमु जंहिंमें असांजी मैसेज हुजे त बाबा तइलीम ॾे अचो, असांजो अहिड़ो कमु हुजे त पंहिंजे हक़नि जी हासिलात जे लाइ अचो, अहिड़े क़िस्म जी शाइरी असां खणी जेकॾहिं मुआशिरे में ॾियूं, 100 मां 5 माण्हू बि जेकॾहिं असां ॿुधंदा त असां पंहिंजे मक़सद में कामयाबु ईंदासीं। पर जेसिताणी क़दुरु आहे त शुरूअ खां वठी अॼु ॾींहं ताईं उस्ताद मंज़ूर अली ख़ान खां वठी या उस्ताद मोहम्मद यूसुफ खां, त उहे सदा हयात फ़नकार आहिनि। उन्हनि जेके शयूं ॻायूं आहिनि उहे अॼु बि मौजूदु आहिनि। वल्गर शइ 5 ॾींहंनि जे लाइ या 2 ॾींहंनि जे लाइ हूंदी आहे, उन्हनि खां पोइ उनजी अहमियत ख़तमु थींदी आहे, माण्हू कोन ॿुधंदा आहिनि। अदबी शाइर जी जेका तख़लीक़ आहे, जेका हू हड़ों भड़ों पंहिंजे ज़हन में आणे थो, उनखे जॾहिं प्रॉपर तव्हां कंपोज़ करे धुन ॾेई करे ॻायो था, उहा सदा हयात थी थी वञे। 10 सालनि खां पोइ बि जेकॾहिं तव्हां ॿुधंदव त दिलि चंदी ॿुधंदव। त असां जेको बि कमु कयो आहे उहो सदा हयात आहे, हमेशह ज़िंदा रहंदो, उहो तारीख़ में मरी कोन थो सघे, अमर आहे। त मूं इहो ई चवंदुमि त जेकॾहिं दोस्त कमु कनि पिया त अहिड़ो कमु करे वञनि त उहे जेकॾहिं न बि रहनि त उन्हनि जो कमु तारीख़ में हिसो रहे। 2 रुपयनि जी जेकॾहिं लालच में अचे करे वल्गर कमु करे वेंदासीं, मुआशिरे में नुक़सानु थींदो, त उहो को फ़ाइदे वारो सौदो न आहे। तारीख़ जुड़णु खपे, तारीख़ जे लाइ कमु करे त असां उन शइ खे साम्हूं रखी करे कमु कयो। हा, असरु इहो पियो त जॾहिं पहिरियों कमु थींदो प्रोडक्शन जो, त उन में क़ौमी गीत को फ़नकार ॻाईंदो ई कोन हुयो। पंहिंजे जेके लोक शयूं आहिनि उहे कोन ॻाईंदा हुया। पोइ असां जॾहिं रुझान विधोसीं प्रोडक्शन जे मालिकनि सां, मूं मिलियो, मूं उन्हनि सां मीटिंग वग़ैरह कयमि, त तव्हां भली कहिड़ी बि शाइरी कयो, पर हर एल्बम में हिकु क़ौमी गीत ऐं हिकिड़ो फोक गीत जेके असांजा पहिरियों फ़नकार ॻाए विया आहिनि हलिया, लोकल लफ़्ज़ शाइरीअ में जेको आम माण्हू सम्झी ॿुधी सघे, असां उहे आणे करे उन्हनि खे मैसेज ॾियूं। त इहो प्रोडक्शन वारनि मूंसां कमिटमेंट कई, वाइदो कयो त घटि में घटि असां हिकिड़ो जेको आहे नेशनल सॉन्ग क़ौमी गीत एल्बम में रखंदासीं। इहा बि मुंहिंजी कामयाबी आहे त जेके एल्बम निकिरनि पिया, हर फ़नकार क़ौमी गीत उन में रखे पियो ऐं ॻाए पियो। अच्छा, तव्हां पंहिंजो सिंधी मौसीक़ी में, सिंधी शाइरी में ख़िदमतूं ॾिनियूं, सरंजाम ॾिनियूं, उन खां पोइ तव्हां हिकिड़ी इन मौसीक़ी जे हवाले सां ऐं फ़नकारनि जे हवाले सां हिकिड़ी तारीख़ जोड़ी आहे, त तव्हां साॻी जाइ ते नसर में बि कमु कयो आहे, नसर में बि लिखियो आहे, ऐं तव्हांजो ताज़ो जेको किताबु आहे नारेजा बिरादरी ते जेको तारीख़ ते मुश्तमिल आहे, उहो बि मार्केट में आयो आहे। ऐं तव्हां नसर में कॾहिं खां लिखणु शुरू कयो ऐं उन में तव्हां छा छा लिखियो आहे? तव्हांजे सुवाल में हिकिड़ो जवाब में पहिरियों मां चई कयां त पहिरियों मुंहिंजो जेको पसंदीदा शोबो हुयो उहो हुयो ई नसर जो। हिकिड़ी वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन हुई, NGO हुई, त उनजी कल्चर विंग जो चेयरमैन कमु कंदो हुउमि। त उनजा काफ़ी जेको आहे सो मंथली मैगज़ीन, उन खां पोइ क्वार्टरली वरी yearly जेके हूंदा आहिनि उहे मूं मैगज़ीन उतां कढंदो रहुमि। तक़रीबन 1 डज़न माना 12 खनि उहे मैगज़ीन कढियमि। उन खां पोइ मुंहिंजे वालिद साहिब जी डेथ थी वई हली, पोइ मूं हिकिड़े वालिद साहिब ते नसर जो किताबु आंदो जो आम गुज़ारे सो जीअंदड़। जॾहिं इन्हनि शयुनि खे ॾिठुमि मार्केट में, मूं सर्च कयमि त मुख़्तलिफ़ बिरादरियुनि ते जेको आहे सो उन्हनि जा छुजरा, उनजी तारीख़, त हिन जो किथां वजूदु पियो, किथां आई, ही समाट आहे या बरोच आहे, या कहिड़े खिते सां, कहिड़े इलाइक़े सां तालुक़ु रखे थी, उहे शइ ॾिठुमि। पोइ जॾहिं नारेजो बिरादरी जे मूं सर्च कयमि, ॾिठुमि त उन ते अहिड़े क़िस्म जो इन खां पहिरियों को बि किताबु या नंढिड़ो बुक बि आयल कोन हुयो। पोइ
मूं कलम में किताबु खयुमि, मूं चयो हीउ पहिरियों क़दम मां खणां पियो ऐं कोशिशि कयमि ऐं उन कोशिश में कामयाबु थी वियुमि। हिकिड़ो नंढड़ो किताबु नारे जा तारीख़ ते नारे जो किताबु बांधो गुज़िरियल साल, ऐं उन जे जुल्द ॿिए ते बि कमु कयां पियो त अॻिले किताब में जेके कमियूं कोताहियूं मूंखां रहिजी वियूं, जेके शयूं हिस्ट्री में तारीख़ में, त माण्हुनि किताबु पढ़ी करे उहे शयूं ॾसियूं त बाबा हीअ शयूं रहनि थियूं, हीअ आहिनि, त उन्हनि खे सेड़े करे इंशाअल्लाह जल्द जुल्द ॿियो बि उनजो मां आणण वारो आहियां। अच्छा, हीअ सॼी मौसीक़ी शाइरी इन ते सॼो तव्हां कमु कयो ऐं नसर ते बि कमु कयो, तव्हां तारीख़ ते बि कमु कयो, त हिन वक़्तु मथां ईद पई अचे ऐं ईद जे हवाले सां मुख़्तलिफ़ फ़नकार जेके आहिनि पंहिंजा एल्बम पिया आणीनि, उनजा शो थियनि पिया, त तव्हांजी जेका पंहिंजी प्रोडक्शन आहे उन तरफ़ां को अहिड़ो ईद जे लाइ अवाम लाइ को तोहफ़ो आहे? अहिड़ो सर्च को एल्बम जी वग़ैरह तयारी कोन्हे का, बाक़ी हिकु ॿ जेको आहे सो गीत आहिनि जंहिंजी रिकॉर्डिंग जे हिन वक़्तु आहे हिन पोज़ीशन में, उहो असां ईद ते ॾींदासीं। सरमंद अयाज़ जे आवाज़ में 2 गीतनि जेके रिकॉर्डिंग में हलनि पिया उनखे फाइनल करे ऐं वीडियो ठाहे करे उहो ऑन एयर कंदासीं। मक़बूल साहिबु, तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं तव्हां पंहिंजो ॾाढो क़ीमती ॻाल्हियूं कयूं ऐं यकीनन इहे जेके तव्हांजूं ॻाल्हियूं आहिनि इहे असांजे सिंधी मौसीक़ी में ऐं सिंधी शाइरी में ऐं सिंधी नसर में ज़रूरु सुधारा आणींदियूं ऐं जेके माण्हू ॿुधंदा उन्हनि जे लाइ उहे मुफ़ीद ॻाल्हियूं साबित थींदियूं। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असां वटि आयो। नाज़रीन, तव्हां असांजे महिमान जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। मक़बूल सिंधी साहिबु सिंधी मौसीक़ी ऐं सिंधी शाइरी खां अलावा जेको सिंधी तारीख़, जेका नारेजा बिरादरी जी तारीख़ आहे उन ते लिखिया ऐं चयो वेंदो आहे त सिंध जो हर माण्हू रुॻो पंहिंजे पंहिंजे इलाइक़े जी तारीख़ सहेड़े त सिंध जी तारीख़ जेका आहे उहा सहेड़े हिकु जाइ ते वॾी तारीख़ जुड़ी सघे थी। इन सां ई पंहिंजे मेज़बान ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी खे इजाज़त ॾींदा। वरी मिलंदासीं कंहिं नए प्रोग्राम में नए सुवाल सां गॾु ऐं नई शख़्सियत सां गॾु। तेसिताईं अला वाही।